इन सां गॾोगॾु मां इहो बि ऐड कंदी हलंदमि त आगा खाननि जूं अलॻि कम्यूनिटीज़ हूंदियूं आहिनि, पर उहे पंहिंजनि माण्हुनि खे नवाज़ींदा आहिनि। सिर्फ़ु पंहिंजनि माण्हुनि खे न बल्कि ॿियनि माण्हुनि जी मदद कंदा आहिनि। ग़रीब माण्हुनि लाइ खोड़ सारियूं कराची में कम्यूनिटीज़ ठहियल आहिनि, बल्कि तव्हां ॾिसंदा त उन्हनि खे नंढा नंढा कारोबार बि खोले ॾींदा आहिनि, उन्हनि खे नंढा नंढा दुकान बि खोले ॾींदा आहिनि, बग़ैर कंहिं मज़हब फ़िरके रिवायत खां हटी करे कमु कंदा आहिनि। ऐं गॾोगॾु सिहत में इन्हनि जो खोड़ सारो कमु थियल आहे। हॉस्पिटल्स तव्हां ॾिसंदा खोड़ सारियूं असांखे नज़र अचनि थियूं जेके हिन वक़्त ताईं हलनि थियूं, ऐं इलाही वॾियूं हॉस्पिटल्स आहिनि, उन्हनि में डॉक्टर्स जेके आहिनि उहे अवेलेबल हर वक़्तु तव्हांखे मिलनि था। उहे बि सिर्फ़ु इन्हनि जे करे आहिनि। ऐं हिन वक़्तु इन्हनि जो अचणु ऐं वफ़द जो इन्हनि खे रिसीव करणु, ख़ासि करे सदर पाकिस्तान ऐं मैडम आसफा भुट्टो ज़रदारी साहिबा उन्हनि खे पाण रिसीव कयो आहे। फील्ड मार्शल उन वटि उते मौजूदु हुआ। ऐं इन वक़्तु असीं ॾिसंदा आहियूं त प्रिंस आगा रहीम ख़ान जन जो अचणु हिन वक़्तु पाकिस्तान में जंहिं वक़्तु पाकिस्तान पंहिंजे मोराल खे बुलंद करे चुको आहे, त शायदि असीं ॿिया प्रोजेक्ट्स ॾिसंदासीं, शायदि असीं कुझु अहिड़ो चेंज ॾिसूं जीअं IT में चेंज थिए, जीअं असां को अहिड़ो प्रोजेक्ट जेको रुकियल हुजे या वरी थियण वारो हुजे, जीअं तालीम में अॻियां वधूं पिया। ऐं असांखे ॿियनि शोबनि जी बि ज़रूरत आहे। AI में असीं जेतिरो कमु कयूं पिया, पर असांखे ॿियनि शोबनि जी मशीन्स जी ज़रूरत आहे। शायदि इन हवाले सां का मीटिंग थिए, इन हवाले सां का अॻु भराई थिए, त जीअं पाकिस्तान जो मुस्तक़बिल अञा वधीक रोशन थी वञे ऐं सेट थी सघे। बिल्कुलु इहो ई आहे। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त प्रिंस आगा रहीम ख़ान जेके आहिनि, हिन खां पहिरियां जेके आगा करीम ख़ान हुया, उन्हनि जा पुट आहिनि ऐं उन्हनि जे 4 ॿारनि मां ॿिए नंबर ते हिननि जो नंबर ईंदो आहे। उन्हनि जे इंतकाल खां पोइ उन्हनि जी कम्यूनिटी जो जेको सिलसिलो आहे, जंहिं तरीक़े सां नओं आगा जेको आहे मुंतख़िब कयो वेंदो आहे, उन में हिननि खे मुंतख़िब कयो वियो। हिन जे मुंतख़िब थियण खां पोइ आगा खान कम्यूनिटी जे बारे में इहो चयो वेंदो आहे त उहा अञा वधीक मुस्तहकिम थी, उन जा कम जा दायरा वधीक वसी थिया ऐं उन जे कम जो सिलसिलो अञा तेज़ थियो। त हाणे पाकिस्तान अचण खां पोइ पाकिस्तान उन जी ऑलरेडी ख़दमात आहिनि। आगा खान बोर्ड तालीमी हवाले सां तव्हां ॾिसी वठो, वरी कराची समेत तव्हां मुख़्तलिफ़ शहरनि में हलिया वञो त उते तव्हांखे आगा खान हॉस्पिटल नज़र ईंदो आहे, जिते पाकिस्तान जो सभिनी खां बहितर सिहत जे हवाले सां ॼाणियो वेंदो आहे। ऐं माण्हू कोशिशि कंदा आहिनि जॾहिं बि का उन्हनि खे बीमारी वग़ैरह थींदी आहे, जेके माण्हू आउट ऑफ कंट्री वञणु इलाज लाइ अफोर्ड न करे सघंदा आहिनि, त उहे पोइ आगा खान हॉस्पिटल जो इंतख़ाब कंदा आहिनि। नो डाउट कि पाकिस्तान में पंहिंजा बि अहिड़ा हॉस्पिटल्स मौजूदु आहिनि कम्यूनिटी जा ऐं डिफरेंट ॿियनि समाजी तंज़ीमनि जा, जेके सुठो इलाजु करे रहिया आहिनि। लेकिन आगा खान छो जो हिकिड़ो सुञाणप आहे, इहा हुननि जी सुञाणप आहे। आगा खान हॉस्पिटल ऐं वॾो प्राइम हॉस्पिटल वॾे अरसे खां हली रहियो आहे। ईअं न आहे त को अॼु जो उहो शुरू थियो हुजे, इहो वॾे अरसे खां हली रहियो आहे ऐं सिहत जे मैदान में वॾा इनकलाबी कम हुननि कया आहिनि। इन तरीक़े सां तालीमी मैदान में बि हुननि जा वॾा इनकलाबी कम नज़र ईंदा आहिनि। इन हवाले सां कल्ह जॾहिं आजियाणियो थियो त उन में उन्हनि खे ख़राज तहसीन बि पेश कयो वियो। ऐं मज़े जी ॻाल्हि नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, जेका इलाही इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे, तव्हां हींअर उहा ॿुधणु पसंदि बि कंदा सभा। हे लास्ट जेके मुज़ाकरात थिया ईरान अमेरिका जा इस्लामाबाद में, उहे कंप्लीटली तौर ते उन इजलास जे मथां जेको बि ख़र्चो आयो होटल जो, रिहाइश जो, मानी वग़ैरह जो, उहो आगा रहीम ख़ान स्पॉन्सर कयो। ऐं इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ऐं वॾी जेका